नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में पीपी चेयरमैन बिलाल भुट्टे जे इम्कानी दौरे खां अॻु खिपरो में साबिक़ा चेयरमैन मोहम्मद वसीम काइम खानी जी बंद पिल फैक्ट्री में ॿोड़ मुतासिरनि जे लाइ रिहाइश जे लाइ हंगामी तौर ते खीमा बस्ती क़ाइमु कई वई। इन मौक़े ते DC सांगड़ इमरान उल हसन ख्वाजा अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सब खां पहिरीं त ही सिर्फ़ु कंहिंजे विज़िट लाइ टेंट सिटी न आहे, ही टेंट सिटी अफेक्टेड माण्हुनि जे लाइ आहे। असां पहिरीं प्लान कयूं हुयूं 3 टेंट सिटी ठाहिण लाइ। उन मां 2 टेंट सिटीज़ असां जूं ठही वियूं हुयूं, हिकिड़ी हथुंगे में ऐं हिकिड़ी ॿोबी विलेज में। ऐं 3 टेंट सिटी छो त खिपरे जे इर्द गिर्द आवाम खे बि ज़रूरत हुई, असांखे हिते असां ठाही आहे। ऐं जेकॾहिं कंहिंखे ग़लतफ़हमी आहे त कंहिंजे विज़िट जे लाइ इहा टेंट सिटी आहे ऐं विज़िट खां पोइ ख़तमु थी वेंदी, त आउं तव्हांखे अश्योर थो कयां त इहा टेंट सिटी उन टाइम ताईं हूंदी जेसि ताईं इन माण्हुनि जा घर बहाल नथा थियनि। अच्छा, बोर्ड मुतासिरनि जो चवणु आहे त असांखे फिलाणे वॾेरे मोकिलियो, फिलाणे कमदार मोकिलियो आहे त 2 ॾींहं ते वेझो पोइ जेके टेंट मिलंदो, सामान मिलंदो, खणी पंहिंजे घरनि जे रवाना थी वञिजो। बोर्ड मुतासिरीन अॼु ख़ुदि आया आहिनि, केर बि इन्हनि खे वठी न आहे आयो। ऐं असां सिर्फ़ु इहा टेंट सिटी विज़िट न कराईंदासीं, असांजूं 2 ॿियूं बि आहिनि। वी आर ओपन टू विज़िट। असां में बि ॿोबी बि विज़िट करायूं, जेका हफ़्ते खां ऑलरेडी ऑपरेशनल आहे असांजी टेंट सिटी। कंहिंखे बि आंदो कोन वियो आहे, सभु पाण मुरादो ख़ुदि आया आहिनि। अच्छा, रोडनि जे पासे में जेके माण्हू बिना टेंटनि जे वेठा हुआ, उनखे हींअर टेंट फराहम कया पिया वञनि। हालांकि एतिरा ॾींहं मां विज़िट कयो त कहिड़ी मजबूरी, अॻु में टेंट उन्हनि खे कोन मिलिया? असांखे टेंट टाइम सां पिया मिलनि PDMA खां। असांजी डिमांड 20,000 जी टेंट आहे, असांखे 5,000 मिलिया हुआ टेंट पहिरीं। सभ खां वधीक अफेक्टेड हो एरिया खिपरो खां, जेके मीरपुर ख़ासि रोड ते माण्हू वेठा हुआ, खिपरो खां सांगड़ रोड ते वेठा हुआ, खिपरो खां हथुंगे रोड ते वेठा हुआ। उन्हनि खां तव्हां पुछी ॾिसो त उन्हनि खे टेंट कॾहिं मिलिया आहिनि। कंहिंखे बि अॼु न, उन्हनि खे हफ़्तो पहिरीं ई टेंट मिली विया आहिनि। वरी अॼु असांखे जेके टेंट रिसीव थिया आहिनि, असां अॼु डिस्ट्रीब्यूट करणु शुरू पिया कयूं ऐं उन्हनि खे टेंट बि ॾींदासीं ऐं इंशाल्लाह राशन बि ॾींदासीं असीं। पर जीअं जीअं असां वटि PDMA खां सामान अचे पियो, उअं ई असीं उन खे विरायूं पिया। अच्छा, हिन टेंट सिटी में कहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं ॾींदो जेके बोर्ड मुतासिर? ॾिसो, बोर्ड मुतासिरीन खे असां मानी बि फ़राहम कंदासीं। एटलीस्ट 1 टाइम त असां जो डिसाइड थी चुको आहे, कंदासीं। कोशिशि आहे त 2 टक मानी ॾियूं ऐं गॾु राशन बि ॾींदासीं ऐं वॉश वग़ैरह जी फैसिलिटी जेका हुअणु खपे। न सिर्फ़ु हीअ, बाक़ी 2 टेंट सिटीज़ में बि असीं प्रोवाइड। अच्छा, मच्छरनि जो वॾो आधार आहे जो यकीनन हिते बि हूंदो, और मच्छरनि खां बचाव जे लाइ कहिड़ो? मच्छरनि जे लाइ असां डेली बेसिस ते स्प्रे बि कंदासीं। मच्छरदानियूं बि माण्हुनि खे असां ॾिनियूं आहिनि, अञा वधीक बि ॾींदासीं। ऐं स्प्रे असां डेली बेसिस ते कयूं पिया। पर ॾिसो, जेसीं पाणी बीठल आहे, मच्छर थींदो, स्प्रे थींदो, मच्छर कुझु मरंदो, वरी थींदो। हिन करे सभ खां वधीक ज़रूरत इहा आहे त पाणी खे जल्द खां जल्द कढियो वञे। उन लाइ बि असीं कोशिशूं वठूं पिया। तव्हां ॾिसो पिया, अल्हम्दुलिल्लाह काफ़ी पाणी घटियो बि आहे ऐं इंशाल्लाह तमामु जल्द इहो पाणी असीं कढी। यूनियन काउंसिलनि जो जेके चार्जूं या मुख्तियारकार जे हवाले थियूं आहिनि, उनजो बजट आहे पंहिंजो, छा इन बजट जे वसीले हर यूनियन काउंसिल मां उहो पाणी कढण जो प्रोग्राम आहे? मुख्तियारकारनि खे कल्ह ई डायरेक्शन्स ॾेई छॾियूं आहिनि त उहे वधि खां वधि डी वाटरिंग मशीनूं वठनि ऐं उन ई में जेको आहे त जेतिरो वधि खां वधि ऐं घटि टाइम में डी वाटरिंग उहे करे सघनि था उहे कनि। सिधी ॻाल्हि आहे, सिधो सुवालु आहे। तव्हां चवंदो की माण्हू जी फैक्ट्री में छो लॻायो आहे इहो टेंट सिटी? मां तॾहिं चयो सख़्तु, तव्हां हितां खां ॿाहिरि वञो, सभु पाणी में ॿुॾल आहिनि। असां हेलीपैड बि इवन कंहिंखां उधारो वठी करे कंहिं फैक्ट्री में ठारायो आहे ऐं इहो ई जॻह हुई। ऐं साईं जी महिरबानी, हिते बीठो आहे साईं पाण, साईं जे साम्हूं आउं चवां थो, इहा टेंट सिटी विज़िट लाइ न आहे। जेसीं इन माण्हुनि जी वापसि जेको आहे सो घर आबाद न थींदा, तेसीं इहा टेंट सिटी, हिते मेडिकल फैसिलिटी, हिते लाइव स्टॉक जी फैसिलिटी, स्प्रे फैसिलिटी, पाणी जी फैसिलिटी, उहे सभु फैसिलिटीज़ तेसीं ताईं हूंदियूं जेसीं इन्हनि जा घर आबाद नथा थियनि। ऐं साईं हिते बीठो आहे जंहिंजो हीउ प्लाट आहे, मां उनजे साम्हूं चवां थो। बाक़ी तव्हां मूंसां विज़िट कयो, शहर जे इर्द गिर्द तव्हांखे को ॿियो प्लाट मिली वञे ख़ाली जिते मां टेंट सिटी ठाहे सघियुसि त मूंखे तव्हां ॿुधायो।
टेंट सिटी में असां हिकु दफ़ो 10 ॾींहंनि जो राशन ॾिनो हो उते ऐं पोइ बि ॿिन्ही में असीं हाणे कुक्ड फूड जेको माना रधियल खाधो उहो बि प्रोवाइड कयूं था इंशाल्लाह। हिकिड़े रोज़ थिए थो अथुंगे में पाणी जा पंप बि लॻल आहिनि, पाणी जा तव्हां ॾिसंदो त उते उहो बि लॻल आहिनि, कूलर बि लॻल आहिनि, पाणी जा कंटेनर जंहिंमें स्टोर कजे उहो बि लॻल आहे। बाक़ी ॾिसो हीअ एमरजेंसी आहे, सॼो एमरजेंसी में कमु थियो आहे। एमरजेंसी वारो कम में परफेक्शन नथी थी सघे, जेतिरो असां खां पुॼी सघे पियो असां उहो कयूं था पिया। अचड़ो थर में मच्छर आया आहिनि, हालांकि काफ़ी जेको आवाम आहे 90 सैकड़ो उते पनाह वरितल आहे माल समेत, उते जे लाइ स्प्रे वग़ैरह जेका सहूलियत न आहे ॾिनी। अचड़े थर में बि स्प्रे करायूं था पिया। अॼु मां उते जे पंहिंजे मुख्तियार खे चयो आहे, जेको हाणे एडमिनिस्ट्रेटर बि आहे उहो बि ॾिसंदो, ऐं छो त हाणे शयूं घणियूं ई ज़िले इंतिज़ामियात जी ज़िम्मेदारी में अची वियूं आहिनि, असां वधीक इफेक्टिवली इंशाल्लाह उन खे बहितर तरीक़े सां कंदासीं इंशाल्लाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।